अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम में वहाँ के भली कार था चऊं। नाज़रीन, जस्टिस गुलज़ार अहमद जो बतौर चीफ जस्टिस आयल आख़िरी फ़ैसिलो उन फ़ैसिले खां पोइ रद्दमल साम्हूं अचण जो सिलसिलो जारी आहे। उन अदालती फ़ैसिले बाद बॉल हाणे सिंध सरकार जे कोर्ट में आहे। सिंध सरकार कहिड़ी हिकमत अमली ठाहे थी, कीअं ही मामलो अॻियां वधंदो, अॼु के प्रोग्राम में उनखे फोकस कंदासीं। उन सां गॾोगॾु नाज़रीन हिकु भेरो ॿीहर असीं ॾिसूं पिया त मुल्की सियासी मंज़रनामे में मियां साहब जी वतन वापसीअ वारो मामलो हिकु भेरो ॿीहर सियासी बहस जो मौज़ू बणियल आहे। मियां साहब जी वापसी जेके हाणे जेका राय साम्हूं आई आहे उन्हनि जे ज़ाती मौलिद जी, उन खां पोइ ज़ाहिर आहे उहा हाणे उहो वरी हिकु भेरो ॿीहर उहो जेको इहे अॻकथियूं बि थियनि पियूं ऐं जेके ॻाल्हियूं बि साम्हूं अचनि पियूं त मियां साहब जल्द वापसी ईंदा, पर हाणे उहो मामिलो त टरी चुको आहे। पर हाणे इहो मामिलो अॻियां कीअं वधंदो उनखे बि अॼोके प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। ऐं उन सां गॾोगॾु तव्हांखे नाज़रीन 2 ॾींहं अॻु हिकु अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे सिंध जे ॾहरकी वारे इलाइक़े में। हिंदू वापारी सतन कुमार जो बेरहमाणो क़तलु आहे। उन खां पोइ जेका हुकूमती कारकर्दगी एक्सपेक्ट कई वई उन जो जेको हाल असांखे नज़र अचे पियो उहो तव्हांजे साम्हूं रखंदासीं ऐं उन केस खे कीअं अॻियां हाणे खयो वेंदो उन मामले ते बि ज़रूरु अपडेट तव्हांखे कंदासीं। प्रोग्राम में जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ सां कराईंदसि। मूंसां गॾु मौजूदु आहिनि सीनियर नाज़रीन तजिया निगार आहिनि, कानूनदान आहिनि जावेद काजी साहब, वीडियो लिंक ते मूंसां गॾु मौजूदु आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ सेनेटर आहिनि, सीनियर अॻवान आहिनि कृष्णा कोहली साहिबा, उहे पिणु मूंसां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। मूंसां गॾु नज़ीर लगारी साहब कुझु देरि में मूंखे जॉइन कंदा, सीनियर सहाफ़ी आहिनि, तजिया निगार आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु जयप्रकाश साहब आहिनि, MNA आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा, कुझु देरि में उहे पिणु मूंसां इन प्रोग्राम में शरीक हूंदा फ़ोन लाइन ज़रिए। ॿिन्ही खे वेलकम कयां थी ऐं कृष्णा साहिब जी इजाज़त सां जावेद साहब अव्हां खां तजियो वठंदमि बतौर कानूनदान। समूरी शयुनि खे अव्हां बहितर तरीक़े सां सम्झो बि था, नज़र बि अव्हां जी आहे। हीउ जेको फ़ैसिलो साम्हूं आयो आहे ज़ाहिर आहे फ़ैसिले ते असीं पर उन खां पोइ जेको फ़ैसिले ते नथा ॻाल्हायूं, पर फ़ैसिले खां पोइ जेको रद्दमल साम्हूं अचे पियो उन ते मां अव्हां खां ज़रूरु राय वठणु चाहींदसि। ऐं हिन फ़ैसिले जी जेका टाइमिंग आहे उन ते बि तमामु घणियूं ॻाल्हियूं थियनि पियूं, उन ते बि ज़रूरु कॉमेंट कजो। महिरबानी नाजिया, हिन जूं 3 शयूं आहिनि हिन फ़ैसिले में। हिकिड़ो त जनरली हिकिड़ो प्रैक्टिस आहे, नॉर्म आहे त जेको जज साहिबु ईंदो आहे उहो आख़िरी ॾींहुं कम अज़ कम फ़ैसिलो न ॿुधाईंदो आहे। अहिड़ा फ़ैसिला जस्टिस साक़िब निसार साहब बि ॿुधाया ऐं उहे बि जेके आहिनि से असांजी जेका जुडिशल कम्यूनिटी आहे जेका लॉयर्स जी ऐं मुख़्तलिफ़ असां पंहिंजे सेमिनार्स में उनखे कंट्रोवर्शियल करार ॾिनो आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां इहा जजमेंट बि हिकिड़ी कंट्रोवर्शियल थी सघे थी। ऐं हिन में जस्टिस गुलज़ार साहब जा जेके सिंध गवर्नमेंट ते तमामु तिरछा ऐं तेज़ रवैया रहिया आहिनि उहे बि कोर्ट ते आहिनि, उन ते बि आर्ग्यूमेंट थी सघे, छाकाणि त उहे ॻाल्हियूं माज़ी जो हिसो आहिनि। को हींअर को अहिड़ो केस न आहे जेको हली रहियो हुजे जंहिंजे विच में असांजो कमेंट जेको आहे को उनजे डिसीशन खे जेको आहे सो असरअंदाज़ थींदो हुजे। दैट इज़ अ हिस्ट्री। नाउ जस्टिस ऑनरेबल गुलज़ार इज़ अ हिस्ट्री, वी कैन हैव अ राइट टू कमेंट ऑन हिम। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो उहो एस्पेक्ट आहे। ॿियो एस्पेक्ट इहो आहे त छो भला इहो सिंध खे जेको आहे सो खयो वियो, छो न KPK खे ॾिठो वियो, छो न पंजाब खे ॾिठो वियो, छो बलूचिस्तान खे ॾिठो वियो। त उन जे बारे में बि जेको आहे हिकिड़ी कंट्रोवर्सी थिए थी पई। पर जेका मेरिट आहे नाजिया, त लोकल बॉडीज़ खे पावरफुल थियणु घुरिजे, इन ते ॿराया न आहिनि। ऐं यकीनन जेके आहिनि से उन जा पंहिंजा जेके आहिनि से स्कोप्स आहिनि। हिकिड़ो अहिड़ो जज जेको आहे सो लिबरल हूंदो आहे, उनजे जजमेंट में लिबरल रवैया ईंदा आहिनि। हिकिड़ो अहिड़ो जज जेको कंज़र्वेटिव हूंदो आहे, उनजे जजमेंट्स में कंज़र्वेटिव हुअण जा जेके आहिनि से पैटर्न्स ईंदा आहिनि इंटरप्रिटेशन करण में। ऐं ईअं पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ो जेको जज जेको आहे दही आहे, उन सां छा अशर थिए थो पियो उहो बि तव्हांजे साम्हूं आहे। ऐं उहो बि दही जज जे हिसाब सां जेको अशर कयो वियो उहो तव्हांजे साम्हूं आहे। ऐं मुमकिन आहे को अर्बन जज जा पंहिंजा एंगल्स शयुनि खे ॾिसण जा, सच ॾिसण जा, पर उन ते बहस कोन था कयूं। हाणे मेरिट इहा आहे त लोकल बॉडीज़ अॻिते जी जेका आईंदा जूं ईंदड़ सदियूं आहिनि या ईंदड़ वक़्तु आहे उन में लोकल बॉडीज़ गवर्नमेंट तमामु तेज़ ऐं शार्प थींदियूं ऐं बहितर बि आहे त उनखे तमामु ऑटोनमस कयो वञे, पावर ॾिनो वञे त उहे कनि। इन हवाले सां उहे जेके फ़ैसिले जे अंदरि जेके पावर्स लोकल बॉडीज़ जे हवाले सां या जेके पावर्स सिंध गवर्नमेंट आर्टिकल सेक्शन 75 74 को नए में आंदो अथनि उनखे उन जेको आहे सो एक्सपेंज कयो वियो आहे। पर ईअं बि कोर्ट कान कंदी आहे। कोर्ट हमेशह इहो चवंदी आहे त बाबा ही तव्हांजा जेके बि जेके सेक्शन्स आहिनि उहे आइन सां तसादुम में आहिनि, तव्हां उनखे रिविज़िट कयो। कॾहिं बि अहिड़ो फ़ैसिलो न आयो आहे जेको आहे लार्जली जंहिंजे तहत जेको आहे सॉवरियन असेंबली जे डिसीशन खे जेको आहे सो माना कालदम करार ॾिनो वञे।
यकीनन जुडिशियल रिव्यू जो पावर जेको आहे सो सुप्रीम कोर्ट वटि आहे, कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट वटि आहे, ऐं उनखे ॾाढो जेको आहे सो तंग ऐं ॾाढो स्ट्रिक्ट रेस्ट्रेंट तरीक़े सां जेको आहे सो हिस्ट्री रही आहे उनखे इस्तेमालु कयो वेंदो आहे, उहो बि कोन थियो आहे। हाणे वरी न जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो रवैयो रहियो आहे लोकल बॉडीज़ जे तरफ़, असीं नथा हुनखे कंपेयर कयूं पंजाब सां, असीं नथा कंपेयर कयूं KPK सां, उन हवाले सां सिंध गवर्नमेंट जो या पाकिस्तान पीपल्स पार्टी जो रवैयो बहितर हूंदो। पर जेको बि हिकिड़ो सिंध जे अंदरि वायस थो थिए पियो त सिंध जा 2 सूबा कया वञनि, सिंध जो हीअं कयो वञे, कराची हेॾी टैक्सिस ॾिए थी पई, उन फैसले मुंहिंजे ख़्याल में इहो बि उन्हनि चयो आहे त जेका प्रोविंशियल फाइनेंशियल अवॉर्ड आहे उहो बि तव्हां ॾियो, और प्रोविंशियल फाइनेंशियल अवॉर्ड त अगरि कराची टैक्सिस वधीक आहिनि त ठीक कराची टैक्सिस में हुनजी जेका हिसा वधीक थियणु घुरिजे। त थिंग इज़ देट नाज़िया त जॾहिं डिक्टेटर्स ईंदा आहिनि त उहे लोकल बॉडीज़ ॾींदा आहिनि, ऐं जॾहिं डेमोक्रेसीज़ ईंदियूं आहिनि त उहे लोकल बॉडीज़ खे जेको आहे सो माना हुनखे कदगन हणंदियूं आहिनि, हुनखे हुनजा घटि पावर्स हूंदा आहिनि। पर हाणे जीअं असां समाज में पहुता आहियूं, जीअं हाइब्रिड डेमोक्रेसी आहे, हिननि PTI वारनि त लोकल बॉडीज़ जो बेड़ो ॿोड़े छॾियो, बेड़ो ठीक ॿोड़े छॾियो। ठीक सिंध जावेद साहब, गवर्नमेंट मुंहिंजो जेको आहे पॉइंट बि सो अची वियो ऐं अव्हां खां मां ज़रूरु सम्झंदसि अॻियां हली त हाणे कहिड़ा ऑप्शन्स सिंध सरकार वटि आहिनि मौजूदा सूरत हाल में, कीअं अॻियां हू वधंदी, कीअं उनखे अॻियां वधण जे हवाले सां कहिड़ा ऑप्शन्स वटि मौजूदु आहिनि। कृष्णा कोहली साहिबा बि मूंसां गॾु मौजूदु आहिनि, मूंसां गॾु नज़ीर लगारी साहिबु आहिनि, मूंसां गॾु जय प्रकाश साहब बि हाणे मूंखे जॉइन करे चुका आहिनि फ़ोन लाइन ते, उन्हनि खे बि मां भलीकार चवां थी, नज़ीर साहब खे बि भलीकार चवां थी प्रोग्राम में। नज़ीर साहब, हाणे अवां वटि अचां थी, जावेद साहब लीगल पॉइंट ऑफ व्यू सां असांखे समूरी शयुनि जे हवाले सां सम्झाइनि पिया, अव्हांजे साम्हूं समूरो ई मामिलो आहे, हिन मामले ते जेका सियासत थींदी रही आहे उहा बि अव्हां ॾिठी आहे, जेके क़ानूनी पासा आहिनि, जेके अख़लाक़ी पासा आहिनि उहा बि अव्हांजे साम्हूं आहिनि। अव्हां कीअं ॾिसो पिया हिन समूरे मामले खे, जेको कल्ह फ़ैसिलो आयो आहे, उन फ़ैसिले खां पोइ जेको रद्दमल साम्हूं अचे पियो? फ़ैसिलो जेको आयो आहे, सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो कयो आहे, हुन में फ़रीक़नि बि ॿुधो बि हूंदो, पर आइन में इहा शइ मौजूदु आहे। जेकॾहिं असां आइन खे मञूं था त 18वीं तरमीम जेको आहे हुन हिकिड़ो बेसिक किरदारु अदा कयो आहे त हुन पावर्स खे कंकरेंट लिस्ट खे ख़तमु करायो, ऐं उहे सभु डिपार्टमेंट जेका आहिनि सूबनि वटि आया आहिनि, ऐं सूबनि खां जेकॾहिं हेठि ते वञणा आहिनि त पाण खे इहो न सोचणु खपे त हे कंहिंजो शहर आहे, कंहिंजो आहे, कंहिंजो न आहे। सिंध जो शहर आहे, कराची, ऐं कराची में जेकॾहिं पावर्स डिवॉल्व थियनि था पोइ उनजो अल्टीमेट फ़ाइदो बि सिंध खे ई थींदो, ऐं इनखे असांखे अजनबी शइ न सम्झणु खपे। असांखे इहो सम्झणु खपे जेकॾहिं डेवलपमेंट थिए थी कराची में त उहा डेवलपमेंट सिंध जी थिए पई, जेकॾहिं हैदराबाद में थिए, सखर में थिए, लाड़काने में थिए, ऐं मीरपुर में थिए, ठोल में थिए, गढ़ी खैरो में थिए, किथे बि थिए त उहा डेवलपमेंट जेका आहे सो हेठी सतह ते थिए त उहो ठीकु ई हूंदो। ऐं पाण खे इहो तासुर न ॾियणु खपे त हे जेकॾहिं इहो डिवोल्यूशन ऑफ द पावर थी त पोइ असांजे हथों हली वेंदी, असांजे हथों न हली वेंदी, ऐं इहा रहंदी हुकूमत वटि रहंदो, ऐं जेकॾहिं इहे शहर तरक़ी कंदा पोइ हुनजो अल्टीमेट फ़ाइदो जेको आहे सिंध खे ॾींदो। ठीक, पर नज़ीर साहब, अव्हां इहो न पिया ॾिसो त ही जेका सूरत हाल असांखे नज़र अचे पई, हिकु पासे उहे माण्हू आहिनि यानी सिंध सरकार जेका पाण 18वीं तरमीम जी ॻाल्हि बि कंदी रही आहे, पाण सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जी ॻाल्हि कंदी आई आहे, पाण मकानीदारनि खे उहा मकानीदारनि खे बाख़्तियार नथी ॾिसणु चाहे, ॿिए पासे उहे मुख़ालिफ़ आहिनि जेके 18वीं तरमीम जा हामी घटि नज़र अचनि था, पर हिन मामले ते तमामु घणा चुस्त नज़र अचनि था। इनखे कीअं पिया ॾिसो अव्हां मामले खे? जेके 18वीं तरमीम खे अंडर एस्टिमेट करनि था उहा ॻाल्हि त हुननि जी ठीकु ई न आहे न, हुनखे केरु थो मञे? हू त 18वीं तरमीम खे पंहिंजे लाइ आज़ादु थो सम्झनि, हे ॻाल्हाइनि था ॿियनि जी ॿोली, पंहिंजी ॿोली हिननि जी आहे कोन। हे हेॾो वॾो ॿुधी जेको आहे सो पंहिंजे जेका पंहिंजा जेका हिन जा गार्जियन्स आहिनि, गार्जियन खां ॿुधी पोइ हे गिड़बिड़ कंदा आहिनि। असल ॻाल्हि इहा आहे त 18वीं तरमीम जेको आहे पाकिस्तान खे हिकिड़ो मुतवाज़िन वफ़ाक़ ठाहियो आहे, हिकिड़ो अहिड़ो वफ़ाक़ जेको अॻिते हली सॼे मुल्क खे, सॼे सूबनि खे, सभिनी खे जेको आहे सो एनहांस बि करे थो, उनखे एम्पावर बि करे थो। इहा 18वीं तरमीम हिकिड़ी शानदार डॉक्यूमेंट आहे जंहिं कंकरेंट लिस्ट ख़तमु कराई आहे, ऐं इनखे हथु कोन थो लॻाए सघे, केरु बि हिनखे हथु कोन थो लॻाए सघे। मुंहिंजे ख़्याल में इहा सभु शइ हलंदी रहंदी, ऐं इन सां गॾु जेकॾहिं डेवोल्यूशन थिए थी, पावर जी हेठि ते वञे थी त पाण खे हिकिड़ी हर शइ जी नज़रदारी बि हूंदी आहे, ऐं जेकॾहिं तव्हां हिकिड़ो मैकेनिज़म ठाहे छॾियो त हे जेको आहे सो हेठि फंड बि वञनि, पावर बि वञनि, पर हुनजी हिकिड़ी सुपरविज़न हुजे पोइ कमु थी सघे थो, हुनजो मसइलो न आहे।
ठीक नज़ीर साहब असां सां लाइन ते ई रहिजो। मूंसां गॾु कृष्णा कुमारी साहिबा बि आहिनि। कृष्णा साहिबा, अदी तव्हां ॿुधो ॿिन्ही जो मौक़िफ़, जावेद काज़ी साहब जो बि ॿुधो, नज़ीर साहब जो बि ॿुधो। छा चवंदो अव्हां, छो सिंध हुकूमत न पई चाहे? असीं ॿुधंदा ईंदा आहियूं त सिंध सरकार अहिड़ी तरमीम जी बि हमेशह ॻाल्हि कंदी आहे, सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जी ॻाल्हि कंदी आहे, इख़्तियारनि जी मुंतक़िली जी ॻाल्हि कंदी आहे, पर हिते अची करे छो एॾी सुस्त नज़र अचे पई? पहिरीं ॻाल्हि त कोर्ट जे हवाले सां इहा चवंदी हलां त कोर्टनि जा जेके फ़ैसिला हूंदा आहिनि असांजी अखियुनि ते, असांजी अहिड़ी तरबियत न आहे जो असां मनवारी कोर्टनि जे ख़िलाफ़ गुथा लफ़्ज़ ॻाल्हायूं। जीअं PTI वारनि जॾहिं तव्हांखे यादि हूंदो त मुशरफ जो फ़ैसिलो आयो त PTI जे मिनिस्टरनि सां प्रेस कॉन्फ्रेंस करे जज खे इहो चयो वियो हो त हिननि जा दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न आहिनि ऐं उन कोर्ट जी फ़ैसिले जे अगेंस्ट विया हुआ। असांजी उहा तरबियत न आहे। असां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे जॾहिं फांसी ॾिनी वई, सॼी दुनिया चई रही हुई त इहो हिकु अदालती क़त्ल आहे, पोइ बि असां उनजो उन कोर्ट जे ख़िलाफ़ को अहिड़ो असां रवैयो इस्तेमालु न कयो। त असां कोर्टनि जे फ़ैसिले खे हमेशह कोर्टूं असांजे लाइ असांजी मानवारियूं आहिनि, असां उन्हनि जे लाइ इज़त आहे। लेकिन अगरि असां कोर्टनि जेका कोर्ट जे फ़ैसिले जे ख़िलाफ़ असां पंहिंजो हक़ रखूं था, असां उन्हनि जे ख़िलाफ़ वञी सघूं था। लेकिन अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। असां जीअं असांजे CM साहिबु चयो त बिल्कुलु तव्हां असां इन में रिव्यू जी ज़रूरत आहे। असां इन में जे ॾिसो कानून ठहनि था त उनमें अमेंडमेंट बि थींदा आहिनि, त उहा मतिलबु इहा का वॾी ॻाल्हि कोन्हे। कानून अमेंडमेंट थी सघे थी ऐं जॾहिं कानून ठहियो पियो त सभिनी जेके पार्लियामेंट जेके मेंबर हुआ सिंधी असेंबली जा, उन्हनि खां सभिनी खां राय वरिती वई हुई, लेकिन उन्हनि पंहिंजी राय न ॾिनियूं, छो त उन्हनि खे को अमेंडमेंट न पई चाही, उन्हनि सिर्फ़ु सियासत करणु पई चाही। हाणे जॾहिं पंहिंजो जमाती इस्लामी परअमन तरीक़े सां प्रोटेस्ट पई करे, लेकिन हिननि MQ वारनि छा कयो त उन्हनि खे हिकिड़े तरीक़े जी उन्हनि खे सियासत करणी हुई, सिंध गवर्नमेंट खे टारगेट करणो हो, उन्हनि खे पंहिंजी सियासत खे चिमकाइणो हो। छो त उन्हनि जॾहिं पंहिंजी प्रोटेस्ट शुरू कई त हुन प्रेस क्लब जे बजाय अचानक धोखेबाज़ी सां CM हाउस ताईं पहुची विया। त उन्हनि खे पंहिंजी ॻाल्हि कॾहिं बि आम माण्हू जे लाइ कोन सोचणी हुई, कॾहिं बि उन्हनि खे अमेंडमेंट चाहिनि ई कोन पिया। हूअ अहिड़े तरीक़े जी सियासत पिया चाहिनि जेकी तव्हां पाण सभिनी जे साम्हूं आहे, जेका हिननि जी सियासत रही आहे, जेकी सिंधियुनि खे ॿोरी बंदि लाशुनि जी जेका उन्हनि तोहफ़ा ॾिना आहिनि, जेका उन्हनि जहिड़े तरीक़े जी उन्हनि सियासत कई आहे कराची में। कृष्णा साहिब, मौक़ो कंहिं ॾिनो आहे? जेकॾहिं मां चयो पिया हिते हाणे अहिड़ा क़िस्म जी जेका सियासत नज़र अचे पई, इनखे मौक़ो कंहिं ॾिनो आहे, कंहिं हवा ॾिनी आहे? सिंध सरकार जेकॾहिं वक़्त सिर जेका शइ आइन में लिखियल आहे उन तहत इख़्तियारनि जी मुंतक़िली हेठीं सतह ताईं करे वेठी आहे, जेका दुनिया जहान अंदरि हले पई, त पोइ शायदि ही सूरत हाल असांखे नज़र न अचे हा। तव्हां शुरू खां वठी काफ़ी केतिरनि सालनि खां तव्हांखे पाण सोचो त केतिरनि सालनि खां MQ ते अंडर में रही आहे कराची, ऐं हू नथा चाहिनि त कराची हुननि जे हथनि मां वञे। सिंध गवर्नमेंट कॾहिं बि कराची हमेशह अहिड़ो कॾहिं कोन चाहियो आहे त कराची में कंहिं अहिड़े तरीक़े जो को हालात थियनि, लेकिन उन्हनि ॼाणी वाणी अहिड़ा तरीक़े जा हालात उन्हनि MQ वारनि पैदा कया आहिनि ऐं ॼाणी वाणी करे उन तरीक़े जी हिकिड़ी सियासत कई वई आहे। सिंध गवर्नमेंट हमेशह इन जे मुखालिफ़ रही आहे ऐं हमेशह अवाम सां गॾु रही आहे। त अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे, सिंध गवर्नमेंट अवाम सां गॾु आहे, सिंध अवाम सां गॾु आहे, पाकिस्तानी अवाम सां गॾु आहे, ऐं हू कॾहिं बि अहिड़े तरीक़े जो कंहिं ग़रीब सां नाइंसाफ़ी कंहिं अवाम सां नाइंसाफ़ी न कंदी। कानून ठहनि था, कानून में किथे गुंजाइश पेशी कमी रहिजी थी वञे, उते उन्हनि खे वेही करे हल करे सघिजे थो। उन्हनि खे उन्हनि ते वेही जॾहिं कमेटी में डिस्कस थियो पियो तॾहिं बि हिननि पार्टिसिपेट कोन कयो, जॾहिं उन्हनि राय वरिता तॾहिं बि उन्हनि पंहिंजा राय कोन ॾिना। त अगरि उन्हनि पंहिंजा राय ॾियनि हा, या उन्हनि वेही गॾु डिस्कस कनि हा, या उते हाउस ते फ्लोर ते वञी हिते पंहिंजो राय रखनि हा, त इहो मौक़ो इन मंज़िल ताईं न पहुचे हा।
लेकिन उन्हनि खे अहिड़े तरीक़े जी कमु उन्हनि खे करिणो ई न हो। ठीकु ठीकु, अवांजो पॉइंट अची वियो कृष्णा साहिबा। जयप्रकाश साहिब मूंसां गॾु मौजूदु आहिनि। जी साहिबु मौक़े ॿुधो मां कृष्णा साहिबा जो जेका चवनि था जेकॾहिं हीअ सीरियस हुजनि हा वाक़ई कंहिं तरमीम में या इन एक्ट जी बहितरीअ में त पोइ मामला ॿिया हुजनि हा, पर हीअ जेको असां कुझु ॾिठो आहे इन पुठियां एजेंडा का ॿी आहे। जयप्रकाश साहिब अवां मूंखे ॿुधो पिया? न हाणे ॿुधायो मां जी जयप्रकाश साहिब मूं चयो त अॼु कृष्णा कुमारी जो मौक़िफ़ मां ॿुधो उन्हनि जी ॻाल्हि कई आहे त जेकॾहिं वाक़ई सीरियस हुजनि हा त पोइ ऐवाननि अंदरि ई मामला तइ थी वञनि हा, ॿाहिरि ज़रूरत न पए हा। हे जेको सॼो कुझु मामिलो थियो आहे ॿाहिरि जहिड़े क़िस्म जा एहतजाज ऐं जेके मामला नज़र अचनि पिया इन मां लॻे पियो त का ॿी एजेंडा आहे ऑपोज़िशन जी। ॾिसो नाजा, बेसिकली मां सम्झां थो जेको अरिड़हीं तरमीम जेको बेसिक हुनजो मक़सदु इहो त सूबनि खे इख्तियार मिलनि ऐं सूबनि खां पोइ हेठि मकानी निज़ाम तहत हुनजे हेठि प्रोविंशियल फाइनेंस कमीशन ते पर बदकिस्मती सां NFC अवॉर्ड इहो हुन खां प्रोविंशियल फाइनेंस अवॉर्ड उहा उते आर्टिकल 140A उते रहिजी वियो। मां सम्झां थो हुन में लाज़मी आहे त जेके मां सिंध सूबे जी न ॻाल्हि कंदुसि, मां पूरे 4 ई इकाई आहिनि। मां सम्झां थो कोताही चई सूबनि में थी आहे। 4 ई सूबा पंहिंजी जॻह ते उन्हनि पंहिंजनि हेठी सिज ते ज़िलनि ताईं उन्हनि उहो कमु न कयो। ॾिसो जेके तव्हां पंजाब जी ॻाल्हि कंदा त हिन खां पोइ जेका नवाज़ शरीफ़ हुकूमत हुई उन्हनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु लाहौर ताईं कमु महदूद कया विया। मां जेके सिंध जी ॻाल्हि कंदुसि त सिंध में मां सिर्फ़ु कराची जी ॻाल्हि न कंदुसि। मां नथो चाहियां त को कराची सूरत ॻाल्हि का ख़राबु आहे त को लाड़काने में नवाबशाह में या मीरपुर में हैदराबाद में को सिस्टम सीधो लॻो पियो आहे। सिंध जी सूरत हाल उहा साॻी जेका कराची जी सूरत आहे बदतर आहे, उहा सूरत हाल अॼु लाड़काने जी बि आहे, उहा सूरत अॼु मां सम्झां थो नवाबशाह जी बि आहे। पर मां सम्झां थो कराची दारुल ख़िलाफ़ा सिंध जो उन में लाज़मी आहे मीडिया कवरेज वधीक मिले थी ऐं शयूं साम्हूं अचनि थियूं ऐं बेसिक ॻाल्हि आहे त तव्हां हेठी मकानी निज़ाम खे एम्पावर करिणो। जेकॾहिं तव्हां मूंखे सम्झ में नथो अचे त कराची शहर में अगरि किचिरो बि खाइणो आहे त वज़ीर अला जी इन्वॉल्वमेंट हुजे, जेकॾहिं बिल्डिंगूं ठहंदियूं त बि वज़ीर अला जी इन्वॉल्वमेंट हुजे, जेकॾहिं अस्पतालूं हुजनि त बि वज़ीर अला जी इन्वॉल्वमेंट हुजे त पोइ मकानी निज़ाम ईंदो हलंदो कीअं। मां सम्झां थो पीपल्स पार्टी इन सॼे मसइले खे सियासी तरीक़े सेबोटाज कयो आहे। ॾिसो जेकॾहिं एहतिजाज पर जेको कल्ह फ़ैसिलो आयो आहे ऐं मूंखे ॾिसो ही त मां कोर्ट जे फ़ैसिले जी मां उन्हनि खे वेलकम कयां थो। छा हर पाकिस्तान में हर मसइलो छा अदालत खे हल करिणो आहे? जेकॾहिं सियासी पार्टियूं सियासी जमायतूं जेकॾहिं पाण में गॾिजी वेही, मूंखे सम्झ में नथो अचे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जमायत इस्लामी सां ॻाल्हि करणु वेठी आहे, उहो PSP सां ॻाल्हियूं करे थी। छा हुनखे जेके ॿ वॾियूं पार्टियूं कराची जा स्टेक होल्डर्स जंहिंमें पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हुजे या MQM हुजे, छा असेंबली में अॻु में नुमाइंदगी कंहिंजी आहे? मां सम्झां थो ही गठजोड़ आहे बेसिकली। हीअ शुक्र अल्लाह ताला जो त कयूं न जंहिं कल्ह कोर्ट जो फ़ैसिलो आयो आहे। न त मूंखे ॿुधायो राति जे अंधेरे में MQM PSP सां गॾु नासिर शाह वेही ॻाल्हियूं करे थो। जेकॾहिं जमायत इस्लामी मुसलसल धरणो आयो आहे उन सां वेही ॻाल्हियूं करे थो। छा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ MQM सियासी पार्टियूं न आहिनि? छा उन्हनि खे हू परे रखी करे इन साबित छा थो करणु चाहे? मां सम्झां थो इहा हिननि जी पाण में गठजोड़ आहे। पर जे ॻाल्हि आहे कराची कंहिंजो पाण में गठजोड़ आहे जे साहिब जमायत इस्लामी ऐं पीपल्स पार्टी जी ॻाल्हि पिया कयो? त बिल्कुलु मां सम्झां थो बेसिकली पाकिस्तान पीपल्स पार्टी चाहे थी त ही जेका पाकिस्तान तहरीक इंसाफ़ MQM गॾिजी करे जेको रोड ते निकिता हुआ, जेके धरणा आया हिन मकानी निज़ाम जे जेके ख़िलाफ़ जेके वेही उन्हनि पंहिंजी एजुकेशन हलाई, उनखे सेबोटाज करण में जमात इस्लामी सां उन ॻाल्हियूं कयूं। छा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सूबाई असेंबली में हू वॾी जेका जमायत न आहे? छा MQM पाकिस्तान जमायत न आहे? तो उन्हनि पार्टियुनि खे साइडलाइन करण जी कोशिशि कई। मां सम्झां थो हिन पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी ख़ौफ़ज़दा आहे। पर मां ज़रूरु इहा ॻाल्हि कंदुसि त सिर्फ़ु ॻाल्हि कराची जी न आहे, ॻाल्हि लाड़काने जी बि आहे, ॻाल्हि सक्कर जी बि आहे, ॻाल्हि मीरपुर जी आहे, ॻाल्हि हैदराबाद जी आहे। जेकर तव्हां हिननि शहरनि में वेंदव
उते को पाकिस्तान पीपल्स पार्टी एतिरा कम न कया जो हुननि जी साराह कजे उते बि उहा ई बदतर सूरत आहे। ठीक जे पर कैसा मुंहिंजो पॉइंट अची वियो ऐं ज़रूरु मां कृष्णा कुमारी साहिबा खां इहो सवाल वारो रखंदमि पर हिते जेको हिन वक़्तु समूरी सूरत-हाल नज़र आई PTI ते सिर्फ़ु असेंबली अंदरि बिल्कुलु आगाज़ में नज़र आई इन खां पोइ त मुसलसल बैक फुट ते ई नज़र खेॾंदे नज़र आई आहे फ्रंट फुट ते पीपल्स पार्टी PTI नज़र कोन आई आहे ऐं उन सां गॾोगॾु मां ॿी बि ॻाल्हि कई त समूरा मामला जेकॾहिं हीअ मामला हल थी सघनि पिया असेंबलियूं मौजूदु आहिनि कानून साज़ी करण वारा माण्हू मौजूदु आहिनि उन बावजूदि हीअ मामला अदालतुनि ताईं छो ऐं कीअं पहुचनि था जावेद साहिबु छा कॉमेंट कंदो? ॾिसो इहो तमामु सुठो सुवालु उथारियो आहे। बेसिकली ही जेको बि अदालत जो फ़ैसिलो आहे उनजी पंहिंजी जेका आहे लोकल बॉडीज़ जी अहमियत खां केरु इनकार कोन थो करे एतिरो इंटरवीन अदालतूं न कंदियूं आहिनि। उनजा हिकिड़ा सॉवरियन जेके आहिनि फ़ैसिला पार्लियामेंट जी सिंध असेंबली जी हिकिड़ी सॉवरियन पोज़ीशन आहे उनजो हिकिड़ो वॾो कंसेंट उहो अचणु घुरिजे। पर इहा ॻाल्हि नाज़िया बिल्कुलु सही आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको मेजर वोट आहे उन में हिकिड़ा माना हिकिड़ा वॾेरे वारो ट्रेंड तमामु ठीकु आहे जेका तव्हां घोटकी में सूरत हाल ॾिसो पिया जेका बेड गवर्नेंस क्रिएट थी आहे त हिननि खे जेका नई जेका राइज़िंग अर्बन पॉलिटिक्स आहे उहा कराची में हुजे हैदराबाद में हुजे सखर में हुजे ॿिए प्रकाश में हुजे उनखां हिननि खे जेको आहे सो ठीकु ठाक जेको आहे इहो डपु रहे थो पियो ऐं उन डप जे करे जेको आहे हीअ माना उन फियर में जेको आहे सो कोन था करनि उन में जेको सिंध जे अंदरि जेके कन्फ्लिक्ट्स आहिनि उहे शार्प था थियनि पिया उहे शॉप सिंध जे अंदरि जेके कन्फ्लिक्ट थियनि था पिया उनजो नुक़सानु सिंध जी मजबूरी जेको आहे सो वहदत खे थियो पियो। त पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकिड़ा जेके आहिनि से ठीकु ठाक कराची खे इग्नोर कयो आहे हिन में ॿ आया न आहिनि पर कराची खे छो इग्नोर कयो आहे? पाकिस्तान पीपल्स पार्टी सॼी सिंध खे इग्नोर कयो आहे ऐं बाक़ाइदे इग्नोर कयो आहे। जेका बेड गवर्नेंस आहे उहा सम्झ आहिनि साम्हूं पई आहे। हाणे उन्हनि में कुझु जेके अर्बन रवैयनि वारा जेके कुझु माण्हू आहिनि उहे तमामु शार्प थी साम्हूं ॾिसण में अचनि था पिया। असां त उहे सिंधी ॿाहिरि छो न जेके आहिनि कराची मां हैदराबाद मां हाणे उहा जेका MQM कराची जी पाण खे हिकु सम्झंदी हूंदी नाजिया अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। MQM इज़ हिस्ट्री PTI इज़ हिस्ट्री इन में ॿराया आहिनि ई कोन के हीअ जेके आहिनि जिन्हनि पार्टी खे ठाहियो वरी बि MQM पंहिंजी रूट्स ठाहियूं जॾहिं MQM हिकिड़ी नफ़रत जी नरेटिव क्रिएट कई उहा हींअर कराची में कान थी हले पई। हेॾो सारो टोपी जे बारे में ड्रामो ठाहिनि को भाई कान थी पाण टोपी पाए वेही रहियो वसीम साहब अॻे जेको हिकिड़ो कामरान ज़फर लाइ कहिड़ो को साहब पीओ उन टोपी मज़ाक उतारियो सॼी सिंध ॿाहिरि निकिरी आहे छाकाणि मुशरफ जो जेको पूरो जेको बेनज़ीर भुट्टो जो जेको हुनजो थियो शहादत थी हुन में वॾी एंग्विश हुई सिंध जी जेका आहे ठीकु आहे सर इहो ई पॉइंट नज़ीर साहिब जे साम्हूं रखां थी। नज़ीर साहिब जेकॾहिं असां सां गॾु मौजूदु आहियो लाइन ते त जावेद साहिब जी ॻाल्हि ते कीअं ॾिसो पिया हुन में जेकॾहिं कुझु एड करणु चाहियो ऐं जेका ॻाल्हि हाणे थिए पई त अॻियां कीअं वधंदा हीअ मामला हल छा आहे ऐं कालो के फ़ैसिले खां पोइ असां ॾिसो पिया त प्रेशर पवंदो गवर्नमेंट ते जेका ॻाल्हि थिए पई त जेको कुझु आइन में लिखियलु आहे त इख़्तियारनि जी हेठि सतह ताईं हिकु सुठे नमूने सां मुंतक़िली थिए उहो अमल हाणे असांखे नज़र ईंदो। मां सम्झंदुमि सुप्रीम कोर्ट जो जेको फ़ैसिलो आयो आहे पहिरियों फ़ैसिलो आयो पंजाब में लोकल बॉडीज़ इंस्टीट्यूशन्स खे रिस्टोर करण जे लाइ हुन त ॾिठो ई न पंजाब गवर्नमेंट हुनखे कंसीडर ई न कयो ऐं फेडरल गवर्नमेंट हुनखे कंसीडर ई न कयो हुनजो त असीं मञियो ई कोन था। हे विया पंहिंजा कपड़ खणी त असीं आया आहियूं असां पगबदी पहुता हुते डिस्ट्रिक्ट काउंसिल में ऐं पंहिंजे मेयर ऑफिसिस में सभु न्यून लीग वारा पहुता उन्हनि चयो दिगो खणियो या भॼो हितां असीं कोन था मञियो हिन फ़ैसिले खे हुन न मञियो ऐं सुप्रीम कोर्ट खे ख़बर आहे ऐं सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट पंहिंजे हुन फ़ैसिले ते अमल कराए वरितो आहे। घणेई फ़ैसिला अहिड़ा थींदा आहिनि जेके उन ते उन्हनि जी स्पिरिट सां अमल न थींदो आहे। पहिरीं ॻाल्हि ॿी ॻाल्हि इहा आहे त सुप्रीम कोर्ट खे बेस्ट इन ॻाल्हि खे ज़हन में ज़रूरु रखणु खपे त आइन आहे इदारनि जी डिस्ट्रीब्यूशन आहे ऐं इदारा जेका आहिनि सो आइन जे तहत आहिनि पार्लियामेंट आइन जे तहत आहे सिंध असेंबली आइन जे तहत ठाहियल आहे ऐं हुननि जा पंहिंजा हिकिड़ा पावर्स आहिनि। इहो थी नथो सघे तव्हां जेको आहे सो हिकिड़ो इदारो ॿिए इदारे जे डोमेन में वञे। हाणे जेकॾहिं इहा ॻाल्हि वधी त इहा ॻाल्हि तमामु अॻिते वधी वेंदी ऐं पंहिंजी डोमेन हर इदारो पंहिंजी डोमेन वञे। हिननि खे इंसाफ़ ॾियणो आहे हिकिड़े आइनी जेको इहो आहे पंहिंजो हक़ आहे उनखे इस्तेमालु कनि था ऐं उन ते केसनि ते सो मोटो थिए थो पर हे अॻिते हली जेकॾहिं सुप्रीम कोर्ट पंहिंजो पार्लियामेंट वञी फ़ैसिलो करे त जेका जजिस जेका आहिनि सो रुगो इंसाफ़ ते कमु ज़ोर ॾियनि ऐं ॿिया फ़ैसिला न करनि। ॿियो इहो न आहे त सुप्रीम कोर्ट आहे या को बि कोर्ट जेको आहे
वो एग्जीक्यूटिव ब्रांच के टेकअप नथी करे सके ना, वो इहो कोन थो करे सके त हू जेको आहे तो अचे वञे इंक्रोचमेंट करे कंहिं ॿिए डोमेन में, उन पार्लियामेंट जो कमु करे सघे थी ऐं ना ई एग्जीक्यूटिव जो कमु करे सघे थी। हुनखे हुकूमत न आहे हलाइणी। जीअं हू थियो हो, वाटर कमीशन वारो आयो हिकिड़ो जज साहब, उहो हिते अची पैरेलल गवर्नमेंट ठाहे वेठो। हाणे हिकिड़ो ॿियो दरवाज़ो खुलियो पियो आहे, साईं हिकिड़ो कमीशन ठहंदो, उहो कमीशन जेको आहे कंहिं इज़त वारे जज जी तरफ़ां हूंदो। हाणे इज़त वारो जज केरु बि अचे, उहा हिकिड़ी ॿी पैरेलल सिंध गवर्नमेंट ठही वेंदी। मुंहिंजे ख़्याल में इन शयुनि खे पाण खे अॻिते हलणु खपे ऐं सुप्रीम कोर्ट जो एतिराम आहे, बेपनाह एतिराम आहे, छो कि ॿियो दरवाज़ो ई कोन्हे। हिकिड़ो ई दरवाज़ो आहे जेके माण्हू ईंदा आहिनि, वञी इंसाफ़ जी ॻाल्हि कंदा आहिनि। जेकॾहिं उहो दरवाज़ो जेको आहे माण्हुनि खे जो त बाबा हितां कीअं कयूं, हाणे असां हिन घिरूं या न घिरूं, इहा सूरत हाल बि हूंदी आहे। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त सिंध हुकूमत खे हिन फ़ैसिले ते अमल करणु खपे। हिन सां फ़ाइदो इहो थींदो त न रुगो कराची, हैदराबाद, सिंध जा तमामु जेका हेठी डिस्ट्रिक्ट्स आहिनि, तमामु असांजा घणा ई इलाइक़ा आहिनि जिते पुठिते पियल आहिनि, जेकॾहिं डायरेक्ट फाइनेंसिस ओॾे वेंदा ऐं हू वञी ख़र्चु कंदा, पंहिंजी तरजीहात कंदा त असां हिन डेवलपमेंट खे अॻिते वधायूं, त उहो थी सघे थो त शयूं अॻिते वधनि। त सिंध गवर्नमेंट खे हिन खे इहो न करणु खपे त बाबा असां इहे फ़ैसिले खे नथा मञूं। फ़ैसिले खे मञणु खपे, पर तमामु इदारनि खे पंहिंजी पंहिंजी डोमेन में रहणु खपे। ठीक तमाम इदारनि खे पंहिंजी पंहिंजी डोमेन में रहणु खपे। तव्हांजी मौजूदगी जो फ़ाइदो वठंदे हिकु मुख़्तसिर सवाल ॿियो बि कंदसि संजय साहब, त ही मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कुझु माज़ीअ जी मिसालनि जो बि हवालो ॾिनो वेंदो आहे, कुझु आर्ग्यूमेंट्स बि साम्हूं अचनि था त असीं ॾिठोसीं ख़ासि करे आमरेती दौरनि में हिन निज़ाम खे हिकु टूल तौरु हलायो वियो, इस्तेमालु कयो वियो। गॾोगॾु इहो बि चए पियो वियो त जेकॾहिं पावर डिवॉल्व थियनि थियूं जेके थियणु घुरिजनि ऐं थियणियूं आहिनि, पर पोइ उनजे मिसयूज़ वारो हिकिड़ो मामिलो माज़ी में बि उथंदो रहियो, हाणे बि उन ते बार बार शयूं साम्हूं अचनि थियूं। हाणे ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि हुई, हिकिड़ो ज़मानो हुयो जॾहिं मुल्क में मार्शल लॉ लॻंदो हुयो जी, ऐं सम्झां थो त मार्शल लॉ जो दरवाज़ो बंदि थी चुको आहे। ऐं हाणे जेका आहे हू इदारा जाती मसइला हलनि पिया, त हू जेको आहे हिकिड़े डोमेन खां वठी ॿियो डोमेन वारो माण्हू जेको आहे सो बि हिन में हलियो वञे। जेकॾहिं कोई हिकिड़ो माण्हू जेको आहे सो हुन डोमेन जो न आहे ऐं हू इंक्रोच वञी करे थो, त पोइ इहे शयूं जेको अॻिते हली तइ थी वेंदियूं ऐं अॻिते हली प्रोसेस आहे, प्रोसेस में शयूं इवॉल्व थींदियूं आहिनि, कि शयूं ठीक भी थींदियूं आहिनि। त इहा पंहिंजी जॻह ते आहे। हाणे इहो न आहे त हे टूल जे तौर ते इस्तेमालु करनि लोकल बॉडीज़ खे। जनरल ज़िया टूल लोकल बॉडीज़ पंहिंजो हुनजो BD सिस्टम हुयो, टूल जे तौर ते इस्तेमालु थियो। ज़िया हिनखे टूल जे तौर ते इस्तेमालु कयो, मुशर्रफ हिनखे टूल जे तौर ते इस्तेमालु कयो ऐं मुशर्रफ त हिनखे कढे प्रोविंस खां ई कढी छॾियो, डायरेक्ट पंहिंजे हिन कंट्रोल में वरितो हुयो। मुंहिंजे ख़्याल सभु इहे तरीक़ा ग़लति हुया। ऐं सिंध जी हिकिड़ो जेके टीयर्स आहिनि, हिकिड़ो फेडरल टीयर्स आहे, ॿियो प्रोविंशियल टीयर्स आहे, ॿियो लोकल टीयर्स आहे, जेको हुनखे लोकल टीयर्स खे उते लोकल रहणु खपे ऐं हुन में इंक्रोचमेंट न थियणु खपे। इंक्रोचमेंट जॾहिं थींदी आहे त मसइला पैदा थींदा आहिनि। ऐं हाणे बि मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो ड्यू प्रोसेस आहे, इवॉल्विंग प्रोसेस आहे, हुन में हे बंदि थींदो ऐं इंक्रोचमेंट जो सिलसिलो बंदि थींदो ऐं मुंहिंजे ख़्याल में हाणे शयूं अॻिते हलंदियूं। माण्हुनि खे जिदोजहद करणो आहे। जावेद साहिब जहिड़ा माण्हू जेका आहिनि सो ईअं ॻाल्हाईंदा रहंदा त मुंहिंजे ख़्याल में शयूं ठीकु थींदियूं। अॼु कृष्णा वेठी आहे, हे वेही पंहिंजे जेको आहे सो इहो ॾिसनि त सिंध खे असीं सर्व करिणो आहे। जेकॾहिं असां सिंध खे सर्व करिणो आहे त पंहिंजो इहो एटीट्यूड न कयूं त फिलाणो असांजो इलाइक़ो आहे, फिलाणो असांजो इलाइक़ो न आहे। ओनरशिप इंसाफ़ भरियो मकान निज़ाम वक़्त जी नीड आहे। कृष्णा कुमारी साहिबा, जेकॾहिं करिणो आहे, रूल करिणो आहे, जेकॾहिं माण्हुनि जी दिलियूं खटणियूं आहिनि त पोइ हिकु इंसाफ़ भरियो वक़्त जी ज़रूरत आहे, हिकिड़ो इंसाफ़ भरियो मकानी निज़ाम, ओनरशिप ॾियणी पवंदी। छा चवंदो अवां? जी ॾिसो, कोताहियूं त हर माण्हू में बि थी सघनि थियूं, हुकूमत में बि थी सघनि थियूं, या किथे इहो बि आहे त किथे नाकामी बि थी सघे थी, या किथे को ग़लति फ़ैसिला बि थिया हूंदा। लेकिन तव्हां ॾिसो सिंध खां अलावा छा बाक़ी टिनी सूबनि में जी जेको लोकल गवर्नमेंट आहे या जेकी लोकल हुकूमत आहे, सूबाई हुकूमत जेका आहे उहा कामयाबु आहे? छा उते जी अवाम सरापा एहतजाज न आहे? छा उते जी अवाम जेका आहे उहा सूबाई हुकूमत जे जेकी फ़ैसिला आहिनि उन्हनि ते ख़ुशि आहे? ठीक, जे साहब तस्लीम कनि था त कोताहियूं थियूं आहिनि, उते बि कोताहियूं आहिनि, पर गॾो गॾु इहा ॻाल्हि बि कनि था, जयप्रकाश साहब इहा ॻाल्हि बि कनि था। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो न, बिल्कुलु तव्हां बिल्कुलु जवाब मुकमल कयो। ऐं ॿी ॻाल्हि मां जस्ट ऐड करे वठां, लोकल बॉडी जी जेका लोकल बॉडी जेको कानून जी ॻाल्हि पई हले,
लेकिन मूंखे ॿुधायो हुकूमत खे तक़रीबन 4 साल पूरा थियण वारा आहिनि। 4 सालनि में फेडरल हुकूमत सिंध ते तनक़ीद करण खां अलावा ॿियो कुझु कयो आहे? ते असां वटि कॾहिं बि को अहिड़ो इशू अचे थो त यकदमि हुननि जी ॻाल्हि 18th अमेंडमेंट ते थी अची वञे त 18th अमेंडमेंट जे करे ई सॼो थिए पियो त हुननि जी अखि में कंडो हो, कंडे जे बराबरि आहे 18th अमेंडमेंट। त हू हर वक़्तु मतिलबु हर बार बार हुननि जी ज़बान ते इहो हूंदो आहे त 18th अमेंडमेंट बि ख़तमु थियणु खपे। इहो छो था चवनि? ज़रूरु उन्हनि में को उन्हनि जो का अहिड़ी ॻाल्हि हूंदी न जेका उनजे करे उन्हनि खे इहो बर्दाश्त न पियो थिए। त ही कानून बि इहो ई हिकिड़ो हिननि जे सियासत जो हिकिड़ो टूल आहे, ॿियो कुझु न आहे। इन्हनि खे आवाम जे लाइ आवाम जे लाइ भलाई जे लाइ आवाम जे लाइ न आहे। इन्हनि हाणे ॾिसो ही जेको कोर्ट जो फ़ैसिलो आहे, मूंखे ॿुधायो ही फ़ैसिलो 28 अक्टूबर 2020 में महफ़ूज़ थियो हो जी। त यकदमि सां जॾहिं जज साहब वञण वारा आहिनि, यकदमि सां आख़िरी ॾींहं ते वञी हिननि खे कीअं यादि अची वियो त मूंखे ही फ़ैसिलो ॿुधाइणो आहे? ठीक, पर ही अवां जी हुकूमत आहे गुज़िरियल 13 सालनि खां हिते कृष्णा साहिबा, जेकॾहिं ही मामलो वियो छो अदालत में? मामला त जेकॾहिं अंदरि ई हल थी वञे ना, असेंबलियुनि अंदरि हल थी वञे ना, या उन खां अॻु आइन तहत सिंध सरकार को स्टेप खणे आ त शायद ज़रूरत ई न पए। उहो ई मां चवां पई हिननि खे इन ते अमल हिननि ते कमु करणो ई न हो। सही, हिननि खे सिर्फ़ सियासत चमकानी, ही मतिलबु हिकिड़ा बहाना था ॻोल्हनि त सिंध गवर्नमेंट खे किथे टारगेट कजे, को अहिड़ो बहानो ॻोल्हिजे, को अहिड़ो इशू क्रिएट कजे जंहिं ते पोइ हुननि वेही हुननि खे सियासत कजे। हुननि खे अवाम जी या क्या हुकूमत जी या क्या शहर जी या उन्हनि खे को फिकर कोन्हे। उन्हनि खे सिर्फ़ कृष्णा साहिबा हाणे जवाब वठूं था जे साहब खां, पर हुन खां अॻु जेका जे साहब ॻाल्हि कई ही त अवां जमायत इस्लामी वटि बि त विया न, उन्हनि सां मुआहिदो कयो ऐं एतिराज़ जेके साम्हूं आया, जेको दबाव साम्हूं आयो, उन खां मजबूर थी सिंध सरकार अमेंडमेंट्स लाइ बि मनी वई। पोइ ही चवनि था त असीं ऑपोजिशन जी सभ खां वॾी पार्टी आहियूं सिंध अंदरि, पाकिस्तान तहरीक इंसाफ या मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट या जेके ॿियूं पार्टियूं उन खां सवाइ एहतजाज कनि पियूं, उन्हनि लाइ सिंध सरकार छो नथी ॾिसे उन्हनि ॾांहुं, उन्हनि सां कोई मुआहिदो या का ॻाल्हि ॿोल छो नथी थिए? जीअं मूं पहिरीं ॻाल्हि कई त जॾहिं असेंबली में पेश थियो, जॾहिं कमेटियुनि में वियो, जॾहिं काबीना में इहो आयो, तॾहिं छा हिननि जा मेंबर उते मौजूदु न हुआ? सभिनी खे चयो वियो त तव्हां पंहिंजा राया ॾियो, जेकी तव्हांजा ख़दशा आहिनि, जेकी असांखे ॿुधायो, फ्लोर ते तव्हां ॻाल्हायो। लेकिन तॾहिं हिननि सभु सुता पिया हुआ, तॾहिं हिननि खे नज़र कोन आयो। इन्हनि खे इन तरीक़े को कमु करणो न हो। ऐं जमात इस्लामी हिकिड़ी परमुन तरीक़े सां हिननि प्रोटेस्ट पे कयो ऐं हुननि पंहिंजा हुननि कुझु टाइम वरितो, वञूं था की काफ़ी तक़रीबन 28 ॾींहं हुननि वेठा आहिनि, लेकिन परमुन तरीक़े सां वेठा, कंहिं शहरी खे नुक़सानु कोन पहुचायो, को रस्ता बंदि न कया, कंहिं हुकूमत खे टारगेट कोन कयो, परमुन वेठा। हिननि अचानक फ़ैसिलो कयो, जेको प्रोटेस्ट जो रैली जो फ़ैसिलो कयो अचानक, जॾहिं परमिशन हिननि खे प्रेस क्लब जी मिली त अचानक सीएम हाउस जे ॿाहिरां उते पहुची विया आहिनि। जॾहिं बाज़िद भरवारी होटलनि में जॾहिं असांजा फॉरेनर अची उते रहनि पिया, उन्हनि अचानक अची उन्हनि तॾहिं उते कमिश्नर उते बाक़ी जेके माण्हू आहिनि उते बि उन्हनि सां कोन बीठा हुआ। ठीकु, अवां जो पॉइंट अची जे साहब छा चवंदो? उहो चवनि था त जेके पुरअमन एहतजाज ते वेठा हुआसीं, उन्हनि सां ॻाल्हायोसीं, उन्हनि ॾांहुं वियासीं, बाक़ी जंहिंजो मक़सद ई टारगेट करणु आहे ऐं जंहिंजो मक़सद ई को अहिड़ो मौक़ो ॻोल्हणु आहे, उन्हनि सां असीं छा ॻाल्हियूं कयूं? हिकु त अव्हां जे प्रोग्राम में हिकिड़ो त असां ईंदा आहियूं, ॻाल्हाइण जो मौक़ो मिलंदो ई न आहे सॼो। न जे बका साहब अवांखे पूरो मौक़ो असीं ॾियूं था, बिल्कुलु 5 मिंट जवाब कृष्णा साहिबा ॾिनो, हाणे तव्हांखे पूरो मौक़ो आहे, तव्हां पंहिंजो जवाब ज़रूरु ॾियो, रिस्पॉन्ड कयो। हा, मां त केशूलाल खां वधीक इहो चवंदुसि त तव्हां पहिरीं साईं मुराद अली शाह खां, बिलावल भुट्टो ज़फ़री खां इहो सुवालु पुछो त बेरकी में 7 लाल क़तल थियो, उनजो पुछो त ही मुल्क जी सूरतहाल किथे बीठी आहे। छा जेको कराची में क़तल थियो वीरबाग, उनजो पुछो। तव्हां मूंखे सम्झ में नथो अचे त अदी केशूलाल वकालत करे पई पंहिंजी हुकूमत जी, उनखे करणु खपे, ठीकु आहे न? छा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ एमक्यूएम
कराची मां बि सिंध जी वॾी पाकिस्तान जी वॾी पार्टी ख़ासि करे पाकिस्तान तरीक़े सां सही छा मकानी निज़ाम जे लाइ एजुकेशन हलाइण छा ॾोह सियासत हर हर ॻाल्हि ते सियासत थींदी आहे पर जेकॾहिं असेंबली अंदरि वेही करे असां तरमीमूं विधियूं असांखे न ॿुधो वियो असां धरणा आया असांखे न ॿुधो वियो असां रैलियूं कढियूं असांखे न ॿुधो वियो जेकॾहिं कोर्ट जो को नतीजो आयो आहे कोर्ट जो को फ़ैसिलो आयो आहे त उनखे उन ते अमल करण खां बजाए उन ते नुक्तचीनी करणु या जमा इस्लाम में ॻाल्हियूं तव्हां मां नथो चवां जमा इस्लामी सां तव्हां ॻाल्हियूं न कयो सदा कयो उहा बि पार्टी आहे उहा बि मुल्क जे लाइ सोचे थी उहा बि सूबे लाइ सोचे थी उहा बि कराची जे लाइ सोचे थी पर पाकिस्तान पीपल्स पार्टी मूंखे हैरत कॾहिं कॾहिं ईंदी आहे या जावेद कारी साहिब ॻाल्हि कई त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ या एमक्यूएम माज़ी जो हिसो बणिजी वेंदियूं मां सम्झां थो इहे ई स्टेटमेंट हूंदियूं आहिनि जो अॼु असांजी सिंध जी जो सूरतहाल आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका गुज़िरियल 14 साल खां हुकूमत पई करे इहे स्टेटमेंट बि पाकिस्तान हाणे पीपल्स जयप्रकाश पार्टी साहब मूंखे इहो ॿुधाइजो अव्हां जो पॉइंट अची वियो आदि मूंखे यादि ॻाल्हाइण मोकिलियो या मां फोन मां अव्हांखे बिल्कुलु मोकिलियां थी पर सवाल त थींदो न जज साहब सवाल ॿुधी वठो पोइ अव्हां ज़रूरु जवाब ॾियो मूंखे मुकमल करण ॾियो न मां सम्झां थो असांजा जेके सिंध जा इंटेलेक्चुअल सिंध जा जेके दानश्वर आहिनि मां उन्हनि खे अपील कंदुसि तव्हां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे तनक़ीद जो निशानो बनायो तव्हां एमक्यूएम खे तनक़ीद जो निशानो बनायो पर तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी ते हमेशह मथे ते सिंध जी ॿोली ॾिसोसि पाकिस्तान पीपल्स पार्टी खे मां हमेशह उहो सिंध कार्ड ते सियासत कई आहे मां सम्झां थो एमक्यूएम बि हमेशह उर्दू ॿोली सियासत कंदी आहे मां सम्झां थो पाकिस्तान में जेका ॿोलियुनि ते या नस्लपरस्ती जी सियासत थिए थी ख़तमु थियणु खपे तव्हां दिलि में जेके असांजियूं ॻाल्हियूं आहिनि इहे ख़तमु मुल्क लाइ सोचणु खपे सूबे जे लाइ सोचणु खपे मां सम्झां थो असांजे सिंध जे दानश्वर जंहिं स्टाइल में पाकिस्तान पीपल्स पार्टी सपोर्ट कनि था हिन में ॾिसो ईद आहे मां हैरत मूंखे कॾहिं कॾहिं थींदी आहे त असांखे चवंदो माज़ी हिसो बणिजी वियो माज़ी जो हिसो न थींदी मुस्तक़बिल जी पार्टी हो न ठीक जे साहब पॉइंट अची वियो आहे हाणे मूंखे सवाल पुछणो आहे ॿियो बि हिकिड़ो त मूंखे ॿुधायो सियासत मां तव्हांखे ॿुधायां पाकिस्तान पीपल्स पार्टी में मोरोसी सियासत आहे नवाज़ शरीफ में मोरोसी सियासत आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो का बि मोरोसी न आहे तव्हांखे हुनखे हिम्मत अफ़ज़ाई जैसा प्रोग्राम जो वक़्तु घटि हुजे थो इन करे असांखे ॿिया मुख़्तलिफ़ शयूं बि पुछणियूं हुजनि थियूं मूंखे इहो ॿुधाइजो मुंहिंजो पॉइंट अची वियो कृष्णा साहिबा ॿुधी बि छॾियो मूंखे इहो ॿुधाइजो त हाणे जेको कालो को फ़ैसिलो आयो आहे अव्हां जी इत्तेहादी पार्टी आहे एमक्यूएम उनखे फतेह बि करार ॾिए पई अव्हां बि चयो त असीं वेलकम कयूं था एप्रिशिएट कयूं था उनखां पोइ कंहिं एहतिजाज जी कंहिं शइ जी ज़रूरत बचे थी जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ़ एहतिजाज करणु वञे पई हिन महीने खां ई ऐं उन सां गॾोगॾु जेको एहतिजाज हले पियो सिंध अंदरि अमां छा पिया सम्झो उनखे हाणे कंटिन्यू करण जी ज़रूरत बचे थी हिन फ़ैसिले खां पोइ बिल्कुलु जी मां सम्झां थो मुल्क में बदअमनी आहे मुल्क में करप्शन आहे मुल्क में न तइलीम जो निज़ाम आहे न सूबे में हेल्थ जो निज़ाम आहे असां सिंध में असांजी ॾिसो हीउ जो एहतिजाज आहे हीउ सूबाई लेवल जो एहतिजाज आहे हीउ एहतिजाज सदु खे ॾिनो सिंध जे सदर अली ज़ैदी एहतिजाज केरु पियो करे लांग मार्च पियो करे सिंध जो सदर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सिंध जो सदर अली ज़ैदी साहिब एहतिजाज जो या रैली जो सदु ॾिनो आहे हीउ मुल्की लेवल ते न आहे असां छो न असां सूबे जे हक़ जेकॾहिं देहकी में 7 लाख क़तल थिए थो छा असां ख़ामोश वेंदासीं जेकॾहिं असांजो वीर बांग जेकॾहिं कराची शहर में क़तल थिए थो त असां ख़ामोश वेंदासीं जेकॾहिं अजय लालवानी क़तल थिए थो असां ख़ामोश वेंदासीं त अज़ीज़ अहमद क़तल थिए थो असां ख़ामोश वेंदासीं इहे किथे क़तल थिया आहिनि इहे सिंध सूबे में क़तल थिया आहिनि छा हिन जो तदारक थियो जेकॾहिं अॼु मूंखे ॿुधायो जेकॾहिं अॼु सिंध में अटो महांगो आहे त सिंध में अरिड़हीं तरमीम खां पोइ एग्रीकल्चर डिपार्टमेंट दुआल थी चुको आहे कणक जी ख़रीदारी मूंखे हाणे जवाब वठण ॾियो कृष्णा साहिब सॼियूं ॻाल्हियूं सॼा पॉइंट्स मां ॿुधा सूबनि जो कमु आहे तालीम कंहिंखे ॾिनी सूबनि खे ॾियणी आहे ठीकु जंहिंसां मूंखे हाणे जवाबु वठिणो आहे कृष्णा साहिबा खां न त तव्हांजो सवाल उते ई रहिजी वेंदो ई पॉइंट्स उते ई रहिजी वेंदा कृष्णा साहिब सॼियूं ॻाल्हियूं मां ॿुधियूं ऑपोजिशन जो कमु तनक़ीद करणु आहे अव्हां इहो बि चई सघो था खोड़ ॻाल्हियूं पर जेके ग्राउंड ते सिचुएशन मौजूदु आहिनि मां इंट्रो में बि ज़िक्र कयो त हीउ जेको बेरहमाणे नमूने क़तल थियो वापारी सतन दास साहिब जो उन ते जेका मुजरमानी ख़ामोशी आहे ॿियनि हंधनि ते मामला थियनि था एहतिजाज थियनि था फौरी CM बि पहुचनि तव्हांजा सीनियर वज़ीर बि पहुचनि था ॻाल्हियूं बि थियनि थियूं नोटिस बि वरिता वञनि था हिन क़िस्म जे मामलनि ते जेका शयूं साम्हूं अचनि थियूं छो मुजरमानी ख़ामोशी आहे
ऐं गॾोगॾु जेका ॻाल्हि जेसाब कई उनखे अॻियां वधाईंदे हीउ सुवालु सभिनी जो हूंदो त जेकॾहिं अख़लाक़ी जवाज़ छा बचे थो जेको पीपल्स पार्टी एहतजाज जी ॻाल्हि करे थी रैली कढण जी ॻाल्हि करे थी जॾहिं ख़ुदि अव्हां जे पंहिंजे घर अंदरि एॾा मसइला हुजनि कारकर्दगी जा गवर्नेंस जा छा इख़लाक़ी जवाज़ बचे थो? कृष्णा साहिबा मूंखे ॿुधो पिया? अदी कृष्णा मुंहिंजो आवाज़ु अव्हां ताईं पहुचे पियो? जी कृष्णा कोहली साहिबा मूंखे ॿुधो पिया अव्हां? जी नाज़रीन कोशिशि कयूं था त कृष्णा कोहली साहिबा जो मौक़िफ़ असीं शामो कयूं शायदि उनजो राब्तो मुनक़ती थी वियो आहे। कृष्णा साहिबा मां मूंखे ॿुधो पिया? जी तव्हांजी आवाज़ हाणे अचे पई ठीकु ठीकु अच्छा जय प्रकाश साहब पंहिंजो मौक़िफ़ ॾियनि पिया हुननि ज़िक्र बि कयो असीं बि ज़िक्र कयो आहे वापारी सतन दास वारो जेको मामिलो आहे छो सिंध सरकार जी हिन पासे न अखि न पई वञे ऐं जेको एहतजाज जी ॻाल्हि करे रही आहे पाण पाकिस्तान पीपल्स पार्टी 27 तारीख़ खां अख़लाक़ी जवाज़ छा आहे पीपल्स पार्टी वटि हिते हुकूमत आहे पर सो अव्हांजे घर अंदरि एतिरा मसइला आहिनि? दादी अहिड़ी ॻाल्हि कोन्हे असां सभु उनजो अहिड़ो हादसो थिए थो या को अहिड़ो वाक़ियो थिए थो त असां सभु उनजी मुखालिफ़ कयूं था। मां पाण SSP साहिब सां बि ॻाल्हायो आहे ऐं उनजी इन्वेस्टिगेशन हले थी पई ॻाल्हि खे ज़रूरु सज़ा ॾियारी वेंदी अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। असां पीपल पार्टी हमेशह अवाम सां गॾु रही आहे अवाम जे लाइ सियासत कई आहे ऐं अवाम जी करे ई पीपल पार्टी सियासत में आहे त अहिड़ी का ॻाल्हि ई कोन्हे जो पीपल पार्टी अवाम सां या अहिड़े मसइलनि ते गॾु न बीहे। पीपल पार्टी आहे हिकिड़ी अवामी पार्टी आहे जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु पाण कहिड़ो अहिड़ो को इशू थिए थो त पाण उते हली करे उते पहुचनि था ऐं मसइलनि खे ॾिसनि था इन करे ईअं असांजो 27 मार्च जेको फेबरवरी ते असांजी प्रोटेस्ट आहे उहो ई अवाम जे करे ई आहे। ॾिसो जॾहिं बि पाकिस्तान ते को ॾुखियो वक़्तु आयो आहे पाकिस्तानी अवाम मुश्किलात में पहुती आहे त असां पीपल पार्टी हमेशह अवाम सां गॾु रही आहे ऐं अवाम जे करे अवामी डिमांड करे पियो त हिन वक़्तु पंहिंजे घर जा मसइला हल कयो या वरी अवां ॿियनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। प्रोग्राम जो वक़्तु अधी पुॼाणी ते पहुतो आहे। अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी कृष्णा साहिबा जी जयप्रकाश साहिब जी नज़ीर लगारी साहिब बि मूंसां गॾु मौजूदु हुआ ऐं मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम में जावेद काज़ी साहिब बि शरीक हुआ। नाज़रीन समूरी जेका सूरत हाल आहे मां जारी रखी आहे गुफ़्तगू मां सभिनी जी ॿुधी पंहिंजे फीडबैक खां हमेशह जीअं असांखे ज़रूरु आगाह कजो वरी नए प्रोग्राम में नए महिमाननि ऐं नए मौज़ू सां गॾु मां सां जल्द मुलाक़ात कंदासीं तेसिताईं ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़।